अस्सलाम वालेकुम। अमां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। पाकिस्तान समेत आलम इस्लाम जी 1400 साल जी जेका तारीख़ आहे उन में पहिरियों भेरो पाकिस्तान में जेको गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो ॿुधायो वियो उहो इंतिहाई ॾुखो ईंदड़ न सिर्फ़ु पाकिस्तान जे लाइ पर पूरे मुस्लिम उम्मा जे लाइ हिकिड़ो ॾुखो ईंदड़ वाक़ियो जेको आहे त बणिजी वियो आहे। मां ॻाल्हि कयां थो जेका कार्रवाई जेका हले पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जेका हिकु हफ़्ते अंदरि जेको आहे त 3 मुख़ालिफ़ फ़ैसिलनि जी जेका हैट्रिक मुकमिल थी, जेका 2 ॾींहं पहिरियों अवां सां जेको आहे शेयर बि कई हुईसीं त मुतवक़ा आहे त बुशरा बीबी ऐं इमरान ख़ान जो जेको आहे त इद्दत दौरान जेको निकाह वारो मामिलो आहे उन खे जेको आहे त हीअ जेको यको मामले खे खणंदा पिया अचनि, हवा ॾींदा पिया अचनि, उन जो जेको आहे त फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। उन जो जेको आहे गुज़िरियल ॾींहुं जेको फ़ैसिलो ॿुधाए करे पूरे मुस्लिम उम्मा जेका आहे उन्हनि खे ॾुखाए छॾियो आहे ऐं जेको आहे त सिर्फ़ु इमरान ख़ान जो जेको एक्ट आहे या इमरान ख़ान जो जेको ॾोह आहे उन खे मज़हब सां बि रिलेटिव कयो वियो आहे। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि इहा कीअं अचे थी, इहो मज़हब सां कीअं रिलेटिव आहे त इमरान ख़ान जंहिं शादी कई बुशरा बीबी सां, जंहिं निकाह कयो हुयो, कुझु धुरियुनि पारां जेको आहे त इहो हिन जे मथां केस दाख़िल कयो वियो त इमरान ख़ान इद्दत दौरान बुशरा बीबी सां निकाह कयो आहे। हाणे वॾे शर्म ऐं जेको आहे त अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन मुल्क में, असांजे हिन मुआशिरे में ज़िना जे लाइ को बि जेको आहे को मसइलो कोन्हे। ज़िना कयो, भली तव्हां विहारे करे ज़िना कयो, तव्हां घुराए करे ज़िना कयो, उन में को बि ॾोह कोन्हे। पर जे अगरि को माण्हू निकाह करे थो, निकाह करे पंहिंजे जेको आहे त जेको रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको सुन्नत जेको आहे त तरीक़ो आहे उन खे अगरि अपनाइनि था त उन खे तव्हां हीला बहाना करे उन खे तव्हां कूड़ो साबित कयो, उन खे तव्हां ग़लति साबित कयो ऐं उन खे जेको आहे त इहो केस यकीन हलाईंदा रहिया त बुशरा बीबी सां इमरान ख़ान इद्दत दौरान निकाह कयो ऐं उन जो जेको आहे त तारीख़ में इहो पहिरियों फ़ैसिलो आहे जेको अहिड़े क़िस्म जो थियो आहे। हालांकि त जेके बि सियासतदान आहिनि, जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, उहे सभु हिन वक़्तु शीशे जे घरनि में रहनि था। उहे सभु जेको आहे त सम्झनि त हीउ जेको असां तरीक़ेकार अपनायो आहे, जेको रस्तो असां वरितो आहे, अॼु जेको सफ़र इमरान तरफ़ आहे, सुभाणे इहे साॻिया ई पेरा असां ॾे बि मोटंदा। असांजे लाइ बि सुभाणे इन शयुनि खे जेको आहे जवाज़ बढ़ाए कुझु बि थी सघे थो। 1400 सालनि जी तारीख़ में, इस्लामी तारीख़ में पहिरियों फ़ैसिलो जेको ॾिनो वियो आहे हुर्मत निकाह, यानी जेका ख़ानदानी ज़िंदगी आहे ऐं उन खे जेको आहे त हिननि टोड़े छॾियो आहे। हुर्मत निकाह जेको सभ खां नाज़ुक ऐं नफ़ीस जेको रिश्तो आहे हिन सॼे सिस्टम में, हिन सॼो मुआशिरे जो जेको ख़ानदानी सिरिश्तो आहे, जेको निकाह ते ॿधल आहे, निकाह करण खां बाद में हिकिड़ो ख़ानदानी सिरिश्तो जेको अॻिते वधे थो, हिननि उन निकाह जे जेको आहे त हुर्मत खे पायमाल करे जेको ख़ानदानी सिरिश्तो आहे उन खे हिननि टोड़े छॾियो। इहो छाजे करे टोड़े छॾियो? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन बिना जे करे त हिननि जी इमरान ख़ान सां दुश्मनी आहे। इमरान ख़ान सां दुश्मनी में ही एतिरे हद ताईं किरी विया आहिनि, एतिरे हद ताईं जेको आहे त हिननि ग़लीज़ हरकतूं शुरू कयूं आहिनि जो हिननि खे का बि सम्झ नथी अचे त जेको हीअ असां कमु कयूं था, आया हिन खे मुआशिरे में का जॻह मिलंदी या मुआशिरे जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो, दुनिया असांखे कहिड़ी नज़रुनि सां ॾिसंदी। जेको आहे त सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उम्मत मुस्लिमा ख़ासि तौर ते पाकिस्तान में जेके असांजा उलमा कराम आहिनि, जेके मज़हबी जेको आहे त असांजा जेके हिते वाघ धणी आहिनि, जेके हिते ज़िम्मेवार आहिनि, ऐं उहे छो ख़ामोश आहिनि? उन्हनि जी जेको आहे त हीअ जेका ख़ामोशी आहे उहा सवालिया निशान आहे। जेका मसलिहती तौरु हिननि ख़ामोशी अख़्तियार कई आहे, हूअं त तव्हां हुर्मत रसूल ते अलाह न करे का बि अगरि ॻाल्हि थिए थी, कुझु बि थिए थो, तव्हां यकदमि जेको आहे त उनजे लाइ जेको आहे तव्हांजा स्टेटमेंट अची था वञनि, तव्हां जेको आहे त एहतिजाजी तहरीकूं तव्हां शुरू कयो था, तव्हां वॾा वॾा मसइला पैदा कयो था। हिते जॾहिं हुर्मत निकाह जी ॻाल्हि आई आहे, जॾहिं निकाह जो जेको सिरिश्तो आहे, जे अगरि को माण्हू बग़ैर निकाह जे कंहिं ख़ातून खे, कंहिं औरत खे पाण वटि तरसाए, पाण वटि रहाए, केतिरो बि वक़्तु गुज़ारे, उनजे मथां को बि ॾोह कोन्हे, उनजे लाइ कोई आवाज़ु न उथारींदो। इमरान ख़ान बुशरा बीबी सां जेको निकाह कयो, हिन वॾो ॾोह कयो आहे, हिन खे हिन जी सज़ा मिलणु खपे। ऐं मसलिहती तौरु जेके बि उलमाए कराम आहिनि, जेके बि दीनी जेको आहे त आलिम आहिनि, उहे मुफ़्ती आहिनि, उहे सभु ख़ामोश आहिनि। उन्हनि जी ख़ामोशी हिन मुआशिरे जे लाइ वॾो सवाल आहे। हर जेको ॻोठ में रहे थो, शहर में रहे थो, जेको रेड़ी वारो आहे, जेको दुकानदार आहे, जेको मज़दूर आहे, उहो तव्हां ॾे ॾिसे पियो त तव्हां फ़तवाऊं जारी कंदा आहियो, तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, हाणे छो ख़ामोश आहियो तव्हां? ऐं हक़ीक़ी तौर ते तव्हां जेके उलमाए कराम जेके आहियो, माज़रत सां
तव्हां जेके उलमाए कराम आहियो, अयाशी वारी जेका ज़िंदगी तव्हां गुज़ारियो था, उन्हनि खां त जेको ॻोठ में जेको नंढे नंढे जेको आहे त वस्ती में, वाहण में, नंढे नंढे शहर में जेकी कची मस्जिदुनि में जेके मौलवी साहिबान जेको रहनि था, उन्हनि खे असांजो सलाम आहे। सुबुह जो सवेर जनवरी में, हिन फरवरी में, सर्दी में उहो पाणी जेको आहे थधे पाणी सां वज़ू कनि था। राति जो जेको आहे त उहे तालपत्रियुनि ते, हेठि फराशिनि ते जेको आहे त उहे सभनियूं मथां पाए सुम्हनि था। उन्हनि जे जेको आहे त मस्जिदनि में उते हीटर कोन आहिनि, उते गीज़र लॻल कोन आहिनि। गर्मियुनि में उहे पखनि जे हेठां, जिन किन खे त पखो बि न हूंदो आहे मस्जिदुनि में, उहे अहिड़ी ज़िंदगी गुज़ारनि था। पर जेको दीन रसूल आहे, जेको अल्लाह जो जेको पैगाम आहे, जेको रसूल जो पैगाम आहे, उहो माण्हुनि ताईं पूरी ध्यानतदारी सां पुॼाइनि था। पर तव्हां जेकी अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारियो था, तव्हांखे जेको आहे त वात में कंडा लॻनि था। हिन महिल सच ॻाल्हाईंदे बि तव्हांजो वात कोन थो खुले। उन सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ी ॿी जेको आहे ॻाल्हि आहे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेका ख़ावर मानिका जेको अॻूणो मुड़ुसु आहे बुशरा बीबी जो, जेको आहे उन बयानु ॾिनो, नौज़ बिल्ला मिनहू, असांखे जेको आहे त सम्झ में नथो अचे त माण्हुनि जो दीन ईमान कहिड़ो आहे। 2018 में बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुसु ख़ावर मानिका हिकिड़ो वीडियो स्टेटमेंट जारी कयो हुयो। उन में जेको आहे त हुन बयानु ॾिनो हुयो त मुंहिंजे निकाह टुटण जे पोयां इमरान ख़ान जो को बि किरदारु कोन आहे ऐं मूंखे इमरान ख़ान खां का बि शिकायत कोन आहे। ऐं हुन पंहिंजे बयान में अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हुन बयानु ॾिनो त बुशरा बीबी नेक, पाक ऐं बहितरीन किरदारु रखंदड़ हिकिड़ी ख़ातून आहे। उन जो हिन अल्लाह पाक खे हाज़ुर नाज़ुर सम्झी उन जी जेको इज़त जो कसम खणी जेको आहे त हुन बयानु ॾिनो हुयो। अॼु साॻियो उन मुड़ुसु वरी हिकु दफ़ो ॿीहर अदालत में अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी बयानु ॾिनो त इद्दत दौरान जेको आहे हिन जो निकाह थियो आहे। जेको आहे त हाणे अॻे भेरे जेको हुन बयानु ॾिनो उहो बि अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ॾिनो। हिन भेरे जेको हिन बयानु ॾिनो उहो बि हिन अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी। असां सिर्फ़ु तौबा ताइब करे सघूं था त या रब्बिल आलमीन त तोखे हाज़ुर नाज़ुर सम्झी जेको पहिरियों बयानु आहे उहो या हीउ जेको आहे उन में सच कहिड़ो आहे, उहो वधीक तव्हां बहितर सम्झी सघो था, ॼाणे सघो था। उन ते जेको आहे चवण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु जेको मुआशिरे में जंहिं तरीक़े सां जेको आहे त हीउ दुश्मनी में, जेको हीउ मुखालफ़त में अखियुनि ते जेके पटियूं ॿधी जेके हिन महिल निकिता आहिनि, हिननि खे का बि ख़बर नथी पवे त जेको आहे त असां कहिड़ो कमु कयूं था। हीउ बुग़्ज़ इमरान में, नफ़रत इमरान में एतिरे क़दुरु अॻिते निकिरी चुका आहिनि जो हिन खां मुआशिरती जेको आहे उसूल, मुआशिरती तरीक़ेकार सभु कुझु ख़तमु थी विया आहिनि। इमरान ख़ान जो हक़ीक़ी ॾोह कहिड़ो आहे, आम माण्हू खे इन शइ खे सम्झणु खपे। हक़ीक़त में इमरान ख़ान जो ॾोह इहो आहे त इमरान ख़ान पहिरियों भेरो पाकिस्तान में रियासत मदीना जी ॻाल्हि कई। हुन यूनाइटेड नेशन में जेके मुस्लमान दुश्मन जेके कुवतूं आहिनि उन्हनि जे अखियुनि में अखियूं मिलाए करे जेको उते चयो त हक़ीक़त में जेको आहे इस्लामोफोबिया जेका आहे उहा जेको आहे तव्हां क्रिएट कई आहे। तव्हां जेका आहे त मुस्लमाननि खां नफ़रत कयो था। तव्हां ई जेके मुस्लमाननि खे कमज़ोर करण में, जेको उन्हनि जे मुल्कनि में जेके करप्शन कनि था, उन्हनि जी मिल्कियतूं तव्हां पंहिंजे मुल्कनि में जेको आहे त महफ़ूज़ जेको आहे त उन करप्ट माण्हुनि खे हिकु पनाह गाहूं ॾेई करे पाण वटि रखियूं आहिनि। वॾे में वॾा इस्लाम दुश्मन तव्हां आहियो। हुन फ़लस्तीन जी ॻाल्हि कई, इसराइल खे दहशतगर्द करार ॾिनो। हुन आज़ाद कश्मीर, मक़बूज़ा कश्मीर जी ॻाल्हि कई, इंडिया खे हुन दहशतगर्द करार ॾिनो। हुन रियासत मदीना जी ॻाल्हि कई। पर हिननि धुरियुनि छा कयो? रियासत मदीना जो जेको नारो हणण वारो, ॻाल्हि करण वारो, उन माण्हू खे सभ खां पहिरियों जेको छा कयो त जेको रियासत मदीना जी ॻाल्हि थो करे उनखे सभ खां पहिरियों जेको आहे साइफ़र केस में सज़ा ॾिनो। साइफ़र केस में सज़ा ॾियण जो जेको मक़सदु छा हुयो? इन जे पोयां राज़ इहो आहे त जेको आहे हीउ रियासत दुश्मन आहे। वरी अॻिते हली करे हिन तोशाखाना केस में जेको आहे हिनखे सज़ा ॾिनो। तोशाखाना केस में जेको आहे तोशाखाना मतिलबु मुल्क जी तारीख़ में जेके बि हुक्मरान धुरी रहिया आहिनि सभिनी जेको आहे फ़ाइदा वरिता आहिनि। ख़्वाह इमरान ख़ान थोरी वरिता आहिनि। इमरान ख़ान त क्लियर बि कयो त मां जेका बि शइ वरिती आहे जेको आहे त उहो उनजी जेको आहे क़ीमत जे हिसाब सां जेको मां जमा करे, पर तव्हांजी शइ खे छॾियो। पर हिननि तोशाखाना में उनखे फाइनेंशियली करप्ट करार ॾिनो। वरी अॻिते हली करे जेको हाणे बुशरा बीबी इद्दत वारो मामिलो केस जेको निकाह वारो हुयो, इन में जेको आहे त हिनखे बदकिरदार साबित करण जी कोशिशि कई वई। हाणे हीउ चवण में सवला आहिनि त ॾिसो जेको रियासत मदीना जी ॻाल्हि करे पियो उहो सभ खां पहिरियों रियासत दुश्मन आहे। उन खां ॿिए नंबर ते जेको आहे त उहो फाइनेंशियली करप्ट आहे, कूड़ो आहे, ठग आहे, बेईमान आहे। टे नंबर ते बदकिरदार आहे। इद्दत दौरान निकाह कयो आहे। ऐं जेके ही मुल्क जी जेका अशराफिया आहे बग़ैर निकाह जे जेके इहो मामलात जेके कंदा रहंदा आहिनि, छा दुनिया में कंहिंखे ख़बर न हूंदी आहे? पर यादि रखो जेका तव्हां रांदि शुरू कई आहे, हाणे घणनि जा पर्दा चाक थींदा।
इहा शइ, इहो मिसाल, इहो बयानु हाणे घणनि जेको आहे त इज़त दौरान जिन निकाह कया, जिन जेको आहे त जिन बग़ैर निकाह जे जेको आहे त विहारे करे जेको आहे त अयाशी वारी जेका ज़िंदगी गुज़ारी आहे, इहो सफ़र हाणे ख़तमु न थींदो, इहो सफ़र हाणे मज़ीद हलंदो। पर इमरान ख़ान इन सॼे मरहले में जेको बार बार इहो चवंदो पियो अचे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जे तमामु सपोर्टर ऐं वोटर खे, पाकिस्तानी क़ौम खे इल्तिजा कंदो थो अचे त 8 फरवरी तमामु मामलनि खे ख़तमु करण जो ॾींहुं आहे, तव्हांजे वोट ज़रिए इन्हनि खे शिकस्त ॾियण जो ॾींहुं आहे। हिननि जेके बि हरबा इस्तेमालु कया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको इमरान ख़ान जो वोटर सपोर्टर आहे उन खे जेको आहे फेराइण जे लाइ कयो आहे। त ॾिसो, तव्हां जिन खे वोट सपोर्ट कयो था उहो बदकिरदार बि आहे, रियासत दुश्मन बि आहे, फाइनेंशियली करप्ट बि आहे, तव्हां अहिड़े माण्हू जे कॾहिं लॻा आहियो। सो बुग़्ज़ इमरान में, नफ़रत इमरान में जेके मामलात आहिनि ऐं अञा जेको आहे हलंदा रहंदा। जे अगरि इमरान ख़ान हिननि जे इन हलबनि में, इन मामलनि में अगरि ज़ेर नथो थिए त तव्हां मुंहिंजी शइ, मुंहिंजो ही बयानु, मुंहिंजी ही ॻाल्हि रिकॉर्ड ते रखिजो। ईंदड़ ॾींहंनि में हली करे जेको 9 मई में जेको वाक़ियो थियो हुयो, उन में इमरान ख़ान खे दहशतगर्द बि करार ॾींदा। छो जो काफ़ी ॾींहंनि खां वठी इमरान ख़ान जी जेका पार्टी आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, कुझु धुरियूं उनखे दहशतगर्द तंज़ीम तौरु जेको आहे त आम करण जी कोशिशि करे रहियूं आहिनि। ईंदड़ ॾींहंनि में अगरि इमरान ख़ान हिन खां ज़ेर नथो थिए, हीअ इमरान ख़ान खे दहशतगर्द बि डिक्लेयर कंदा। सो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, त जीअं वधि खां वधि जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वरी नए प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।